हुकूमत IMF आॾो मुकमल तौर गोॾा खोड़े छॾिया। अवाम ते तारीख़ जो वॾो पेट्रोल बम किरायो वियो। हिक ई धक में पेट्रोल ऐं डीज़ल 35 रुपया वधाइण जो ऐलान करे छॾियो। नाणे वारे वज़ीर इसहाक डार प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त पेट्रोलियम शयुनि जी मसनूई खोट जूं ख़बरूं साम्हूं आयूं ऐं आलमी मार्केट में पेट्रोलियम शयुनि जी क़ीमतुनि में 11% जे लॻभॻि वाधि थी। असांखे इहे सभु शयूं साम्हूं रखणु घुरिजनि। हिन चयो त पेट्रोल जे अघनि में 50 रुपया फ़ी लीटर वाध जूं ॻाल्हियूं कयूं पियूं वञनि। गुज़िरियल 4 महीननि में पेट्रोलियम शयुनि जे अघनि में हिकु भेरो बि वाध न कई वई आहे। पेट्रोल ऐं डीज़ल जी क़ीमत में 20 रुपया फ़ी लीटर जे लॻभॻि घटिताई कई वई हुई, जॾहिं त गासलेट ऐं लाइट डीज़ल जी क़ीमत में 29 ऐं 30 रुपया घटिताई कई वई हुई। हिन चयो त वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी हिदायत ते स्टेट बैंक तरफ़ां जारी कयल रुपए जी क़दर जे अंगनि अखरनि खे नज़र में रखंदे पेट्रोल ऐं डीज़ल जी क़ीमत में 35 रुपया फ़ी लीटर, जॾहिं त लाइट डीज़ल ऐं गासलेट जी क़ीमत 18 रुपया फ़ी लीटर वधाइण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। इसहाक डार चयो त पेट्रोल जी नई क़ीमत 249 रुपया 80 पैसा फ़ी लीटर, जॾहिं त हाई स्पीड डीज़ल जी क़ीमत 262 रुपया 80 पैसा फ़ी लीटर हूंदी। अहिड़ीअ तरह गासलेट 189 रुपया 83 पैसा फ़ी लीटर ऐं लाइट डीज़ल ऑयल 187 रुपया फ़ी लीटर मिलंदो।